ॻोठ लॻ ॻोठ कमू माछी में सोलंगी बिरादरी जो सोलंगी इतिहाद जे नाले सां वॾो जलसो थी गुज़रियो। तफ़सील मूजिब नओं ॻोठ लॻ ॻोठ कमू माछी में सोलंगी बिरादरी जो सोलंगी इतिहाद जे नाले सां हिकु वॾो जलसो थियो, जंहिंमें 80 ॻोठनि जे माण्हुनि काफ़िलनि जी सूरत में शिरकत कई। जलसे जी शुरूआत क़ुरान पाक जी तलावत सां कई वई। पहिरियां आजियाणो तारिक अब्बास सोलंगी ॾिनो, पोइ कामरेड अकबर सोलंगी, शाहिद कमर सोलंगी, साईं शाहनवाज़ सोलंगी, नज़र अली सोलंगी ऐं ॿियनि ख़िताब कयो। ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त असांजी सोलंगी बिरादरी जे ॻोठनि में का बि सहूलियत नाहे, न स्कूल, न रोड, न नालियूं, न बिजली, न पाणी जी सहूलियत, न गैस ऐं न ई वरी रोज़गार आहे। असां 50 सालनि खां सदाईं वोट पी खे ॾींदा था अचूं, पर कंहिं पार्टी असांजी सोलंगी बिरादरी जी सार संभाल न लधी आहे ऐं नज़रअंदाज कयो वञे थो। हाणे सोलंगी बिरादरी वोट जो बाइकॉट कंदी ऐं सोलंगी सुजाग तहरीक इतिहाद ठाहींदासीं।